अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली अवां खे लाड़काने में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ जे सदर ऐं पाकिस्तान जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पहुची शहीद जमहूरियत जे मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पहुची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार ते हाज़िरी भरी ऐं फातह ख़्वानी कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े हाज़िरी भरी, जॾहिं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शाहनवाज़ भुट्टो ऐं शहीद मुर्तज़ा भुट्टो जे मज़ारनि ते बि हाज़िरी भरी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जे गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुचण ते सिक्योरिटी इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी अॻूणी वज़ीर आज़म पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शहीद चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार ते हाज़िरी भरी, हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं ऐं फातह ख़्वानी कई। आसिफ अली ज़रदारीअ जे गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुचण वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। इबरत न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि, क्रिकेट मैच, मौसम ऐं ॿियो घणो कुझु ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।